मुखे बचा मुसीबत मुझे कट आए हराम खोर मुसीबत जी पचर छड़ वारो कर बुथाड़ी नलके जे पैप में अड़ा तो पहला पानी पी वठ मुझे सामान लिखा मुसीबत मुझे कट आए मुसीबत सामान मुझे खाई हजम करे छड़ींदी हलिया 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 हिन खडे में लिखा इते जमा लुकिया ना पान मथा अची वेंदस कहीं के खबर ही कोन लगदी ना इते ना यार वडो को जाहिला इते लुकायूं बी जगह इन बू में घोर खटे इनमें था लिकायूं ना इते न लिखा बू में इते माल इंदो मुझे सामान के खाई वेंदो यार वडो को जाहिला बेहतरीन जगह मा उठे ई आए बी का जगह है कौन कमरे में का पेटी में लिखा मुझे सामान कीमती आ ना ही कमरो आ ना ही मा वट पेटी आ मा बियो हाने काथे लिकाया इन में आहे छा पहला माखे या दिखा इन में वडो कीमती सामान आ वाओ एतरो सजा कीमती जेवर यार ये काडा आंदा थी इनी गाल के छड़ तू पहले इनके लिखा यार ये के लिखाया आधी सो मां वरदो साईं ठीक है आधी सो तो के मा दींदुस सजो नलके जो पानी खपायू वेंदो आ असा वरी शाम जो छा पींदा से मुझे पया मुसीबत काढा घणा माण्हू हुया बा माण्हू आहिनि हा पो मुखे छा करणो आ मां पांजी शैतानी खोपड़ी खे तो घुमाया शैतानी खोपड़ी के न घुमा माण्हू ईंदा के हिते ईंदा ना उन्हनि खे चवने ते रात मुंडे हुयो तो मुसीबत टरी वेंदी यार बायूं बधाई तो वरी भी मुझी पारत थी ये ने किते मुके मराए विजे अरे अकल जा अंधा तू माडे मेहमान थी आयो आ मां मेहमानन जी इज्जत कंदो आ तोखे खबर ना है ना यार मुके खबर ना है घर में जेकॾहिं कोई ॿार हूंदो आ त मां उनखे चवंदी आ बचड़ा चुप करे वञ किथे मोगो बदमाश आयो ना त तोखे चंबा हणंदो चंबा कंहिंखे एतिरी जुरत आ जे तोखे हथ लाए त उन जो जंघाना भनी विझां त पोइ मोगे बदमाश जो नालो ॼण चवञा वारो कर पानी जी बाल्टी खणा उर्दू में कहावत है तुमको जो हाथ लगाएगा उनकी ऐसी की तैसी कर दूंगा अच्छी भाई मुसीबत अचण दे तव्हांखे इहा ख़बर ना है हे मोगे बदमाश जो अड्डो आ इते जेको भी आयो ना वो मोगे बदमाश जी दहशत ॾिसी करे खुद पाण बदमाश थी वेंदो आ हाणे तव्हां ईअं करो सादा माण्हू थी करे गिलाइजो साहब इन गंजे के खबर ही कोने पुलिस अची वई आ पुलिस अबड़े पुलिस हाणे त लाई निकरी वेंदा ओ साहब कीअं चढ़ थियो आ अरे रमू तूड़े रात का तो हुए ने हां छो यो रमू रात मूसां गॾु कबूतर नारी खुडी में हुयो जेको रात जो मां लुकदो आ सुमदो आ कबूतर नारी खुडी में तव्हां नवां आया आहियो इन इलाके जा हाँ मां हिन इलाके जो सूबेदार लगल आया ऐं मुंहिंजो नालो आ सूबेदार बसर ऐं नया चरींदो मुजरिम के कुटण में का कसर अबोड़े ॾिसण चाहियां तो हे रात काथे हुयो ऐं ॿियो इंसान केर केर गॾु हुयो रात सुनारे 1.5 फुटे जी दुकान खां चोरी थी वई आ बाल्टी में पानी आ जेके भी मेहमान ईंदा आहिनि ना असां उन्हनि मेहमाननि जी खिदमतदारी कंदा आहियूं हे पानी पीआईंदा आहियूं ज्यादा पानी इन जे लाइ रखियो आ त पखी परिंदो बि ईंदो आ ना त पोइ पानी पींदो आ मां पाण पानी जो खुद आदी आ साहब पानी पी पी जो पेट भी आफजी आ हाँ यार पेट जो वडो लगे तो दयाल घणा गिलास पींदो आ डी में और साहब वडा डी में 30 खां 40 गिलास पानी जा पी वेंदो आ तॾहिं करे मांजो पेट सुजी आफरजी वियो आ चेक करा ना साहब चेक ना कजो मुझे पेट में कुतकायूं मचदियूं आहिनि कुतकायूं मचदियूं आहिनि हाँ साहब यो कानून जो कम चेक करण हेवा छेड़े हाँ हे छा पक्को लगे तो अरे हो गंजा अगर तवरा पर हणे पियो मोगे बदमाश जेको टिकाणे ते अची वियो उनखे कोई हथ भी न लाए सघंदो आ हाणे मुसीबत मुंहिंजे घाटे में अची वई आ मूंखे बचा आहे ना ओ यार मां ड्रीड हणा पियो मां बदमाश न आहियां बस ये नाले जो बदमाश आहियां हाणे किथे निभागा मूंखे ना फासाए तूं सुसपुस लाती तवे पाण में हां इहो तो सोन आहे जेको सोनारे 1.5 फुटे जो दुकान खां चोरी थी वियो आ ओ साहब को देर कई गाल जी आ
मालिक खे सोन मुटाए ॾियो ऐं चोर थाणे ते पकड़े वञो। हे सोन तू पंहिंजे पेट में लुकायो थी ऐं मुजरिम खे रात जो कपचरन वारी खुडी में लुकायो थी। तू ॾुआरी आहे, तोखे ई थाणे ते वठी वेंदासीं। माफ़ी ॾेई छॾियो साहब, ईअं न कयो पहले। मुंहिंजो नालो आहे सूबेदार बसर। मां नया छॾींदो मुजरिम खे कुटण में का सियाणा सच चवंदा आहिनि त लालच आहे बुरी बला। चोर सां गॾु मां बि थाणे ते पकड़जी वियुमि। मोगे जी मार ख़बर न चाहे।